सजायल समित के मुझे नमस्कार। सुकून साज दे पद पढ़ियो थो जाकी लीला की मितना जाकी लीला की मितना सगल देवहारे अवगाहे सगल देवहारे का जन्म जाने को पिता का जन्म जाने को सगल परोई अपने सूत सगल परोई अपने सूत हो सुमत ज्ञान ध्यान जन देह सुमत ज्ञान ध्यान जन देह सुमत ज्ञान ज्ञान जन देह जन दास नाम ध्यावे से जन दास नाम ध्यावे से चह गुण मैं जाको भरमाए चह गुण मैं जाको भरमाए जन्म मरे फिर आवे जाए बाबू जन्म मरे फिर आवे जाए ऊंच नीच किसके स्थान ऊंच नीच तिसके स्थान जैसा जनाए तैसा नानक जानो वाहगुरु जैसा जनाए तैसा नानक जानो जैसा जनाए तैसा ऊंच नीच तिसके स्थान जैसा जनावे तैसा नानक जानो ओ सुखमणि सुखमृत गृहणा भगत जना के मन विश्रामा
सुखमनी वाह सुखमनी। श्री राम राम श्री राम राम श्री राम राम। साहब पंचम पातशाही इन सूर्य अष्टपदी जे 3 पद में अष्टपदी माना 8 पदन वाली 3 पद में फरमाइन था जाकी लीला जंहिंजी लीला ये सजी संकल्प रचत सृष्टि परमात्मा जी सभिनी जी लीला है। संत मत में उनके मौज सॾींदा आहिनि, सूफ़ियाने में उनके इश्क सॾींदा आहिनि, भारती में उनजो प्रेम सॾींदा आहिनि। हे उनजो प्रेम प्रकट जेके उनजे भाव में आयो आहे उहो सृष्टि जी रचना कई थी। उनमें छा छा आहे थोड़ो सा हिन में विवरण ॾेई आया आहिनि, पर उनजी लीला जी की मित उनजी मर्यादा उनजो अनुमान लगाए न सघबो। हिक हिक शइ जी गहराई प्रभु ॾे पहुचंदी वञे, छो जो बुनियाद सॼो उन ते ई बीठल आहे। पर जांकी लीला की मित न आहे, सगल देव हारे अवगाह। पुछंदो वञी साइंसदान खां भई तव्हांजी खोज जॾहिं खां शुरू थी आहे हिन महिल ताईं घणी थी चुकी आहे, तव्हांखे छा जवाब इहो मिलंदो असां अञा शुरू ई न कई आहे। श्री राम बॉडी जी पूरी रिसर्च पूरी न थी सघे भाई मुकमल थियो हिन बीमारी जो हे इलाज आहे, न वरी वरी अञा अञा दुखनि जा ॿिया। श्री राम बेअंत प्रभु जी लीला इन जे लाइ ईअं चयो वेंदो आहे सगल देव आदि देव पुरुष आदि देव सिरबाए भगवान विष्णु और शंकर के सगल देव हो देवताओं वन हो देव हारे अवगाह। श्री राम उनजी मसलत करे न सघिया, उनजी सीमा ॿुधाए न सघिया। श्री राम खोज करे 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 पिछाड़ी थकजी पिया। बेअंत बेअंत प्रभु तुंहिंजी लीला। राम 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 सगल देव हारे अवगाह। पर हार पाई न त छा थींदो, कीअं थींदो? पिता का जन्म कि जाने पूत, पीउ जे जन्म खे पुट कीअं ॼाणींदो? श्री राम जेका असां परमात्मा जा पैदा थियल आहियूं, ब्रह्मा हुजे विष्णु हुजे शिव हुजे आदि देव देवताऊं उन मां पैदा थियल, जेके जंहिंमां पैदा थियल आहिनि उन पैदा कंदड़ खे कीअं सम्झी सघंदा? राम जंहिं ते पंहिंजी कृपा करे उनखे ॼाणाए सघे। वरना पिता का जन्म कि जाने पूत, सगल परोई अपने सूत। सृजी सृष्टि जेका बि रचना रची अथई पंहिंजे सूत में परियूं वेठो आहे। आत्मा रूपी धागे जे अंदरि असांजी बाडी उन जे आसरे बीठी आहे। सॼो अस्तित्व जेको ॾिसण में अचे थो उनजो बुनियाद सत्य आत्मा आहे, परमात्मा आहे, जंहिं ते असत्य संसार सॼो बीठो आहे। ओत पोत पाण आहे जेकी ठहियल आहे, ॾिसण में अचे थो उहो ई पाण आहे, जंहिंजे आसरे बीठो आहे, बीहारियो अथई उहो ई पाण आहे। सगल देव हारे अवगाह, पिता का जन्म कि जाने पूत, सगल परोई अपने सूत। श्री राम हाणे इहो थियो रचना जे बारे में। प्राणियुनि जी ॼाण सुमत ज्ञान ध्यान जिन दे, हेॾी सुठी मत
प्रभु जन खे ॾे और वो ज्ञान ॾे, उहो ध्यान ॾे। जंहिंखे ॾींदो सुमत बि, ज्ञान बि, ध्यान बि। जन दास नाम ध्यावह से, उहो ई प्रभु खे ध्याए सघंदो। जिन जिन ध्याया तन सुख पाया, जिन सेविया तन पाया मान। नानक गावे गुणी निधान, जंहिंजे ॻाइण सां गाविए सुनिए मन रखिए भाव। जेके असां ॿुधूं, जेके ॻायूं, पर मन में भाव रखी करके ॻाइण वारा ॻाइनि, ॿुधण वारा ॿुधनि। दुख पर हर, दुख नाश थी वञे, दुख जो त्याग थी वञे, सुख घर ले आए। हृदय में सुख जी शांति प्राप्त थींदी, सुख अनुभव थींदो। दुख हूंदे बि असांखे वाणी जे ॻाइण ॿुधण सां सुख अनुभव थींदो। श्री राम अहिड़े प्रभु जो नाम जेको ध्यान खां सवाइ बसि ॿियो असां उन लाइ कुझु करे न सघंदासीं। उनजी जयकार ॿुधायूं, उनजी धुनियूं चऊं, आरतियूं चऊं, पद ॻायूं, उनजी सिफ़त कयूं, बसि इहो असांजे हथ में आहे। सो बि जंहिं ते कृपा थिए। श्री राम। ॿियो जीअं केॾो कुझु ॿोले थो संसार लाइ, पर प्रभु जा गुणानुवाद ॻाए संत जंहिंखे असां सिर झुकायूं था उहे कहिड़ो कमु कंदा विया। उन पाण खे पहचाने करे पंहिंजे स्वरूप खे उन जा गुण ॻाईंदा विया। उनजा प्यारा जन दास नाम ध्यावह से, ते गुण में जाको भरमाए। जंहिंखे पंहिंजे सुमत ज्ञान ध्यान जिन खे ॾे, उहे ई दास थी करे उन्हनि जा मनींदड़ थी करके उहे इन जे नाम खे ध्याईंदा। ते गुण में जाको भरमाए, पर जिन पुरुषनि खे पंहिंजी त्रिगुणी माया में भरमाए रखियो अथई। राम पोइ के तमो गुण में आहिनि, के रजो गुण में आहिनि, के सतो गुण में आहिनि। पंहिंजी पंहिंजी जाइ ते सभु कुझु सुठो थो भाए, पर इहे टई माया जा पर्दा आहिनि। जेको पाण खे हिक ॿिए खां सुपर भाए थो उहो ई भोले में आहे, उहो ई अहंकार थो करे, वरी भुल में थो अची वञे। ते गुण में जाको भरमाए, बसि हुन में भरमाए त जनम मरे फिर आवे जाए। उहो जनम में मरण जे चकर में ईंदो, अचण वञण जे फेरे में रहंदो। राम राम राम। तंहिंजे लाइ साहिब इहो बि उन प्रभु ॾे छॾे करके त जिन खे सुमत ज्ञान ध्यान ॾिनो अथई और पंहिंजो नालो जपाए थो, और पाण ई किन खे रजो में, तमो में, सतो में उनखे भरमाए करके और जनमण में विझे थो और आवागमन में विझे थो, त साहिब इन्हनि अखरनि खे बि तंज़ीम जी दृष्टि सां नथा चइनि। हिकु चवण मंझि चवनि था, इन रूप सां परमात्मा पंहिंजी प्रक्रिया हलाए थो। सुठो कसो कंहिंखे मिलाए थो, कंहिंखे भरमाए थो। छो जो मथां साहिब इन फतवा में चवनि था, ऊच नीच तिसके स्थान। श्री राम श्री राम। ऊच नीच स्वर्ग नरक, ऊच नीच और ऊच नीच स्थान, यानी माण्हू जे अंदर बि आत्मा जे रूप में मनुष्य जे चोले में पाण वेठो आहे, केवल में बि पाण वेठो आहे, कुते में बि पाण वेठो आहे, उनजी आत्मा आहे। हो नीच सॼा था वञनि, हे उत्तम सॼो थो वञे। श्री राम। बसि इन ॿिन्ही स्थितियुनि में, पर उन में पाण वेठो आहे। ॿई उन जा आस्थान, जिथे चाहे उन में पाण वेठो आहे। ओंकार सर्वप्रकाशी, ओंकार जो जाॾेकार हे प्रकाश आहे। और वो ओंकार जंहिंजे मथां नालो ओंकार ॾिनो वियो, उहो आत्मा जे रूप में आत्म शुद्ध अकरे अविनाशी, कुझु क्रिया नथो करे और नाश नथो थिए। उहो ज़रे ज़रे में सभ में समायल आहे। उहा आत्मा, उहा ई भॻवान विष्णु में, शंकर में, शिव में, राम में, कृष्ण में, उहा ई संत में, डाकू में, चोर में, उहा ई केवल हाथी, कुते, सूअर में, उहा ई आत्मा। आत्मा कोई वॾी नंढी कान्हे। श्री राम। ऊच में नीच में
आत्म शुद्ध करे विनाशी ईश जीव में भेद न जानो, परमात्मा है जीव में भेद न समझो। ईश्वर अनादिया ते जीव भी अनादिया, प्रक्रिया हलाइण लाइ जीव जो नालो ॾेई करके हे मन जीव हे सभु ठाहिया अथनि। साध चोर सर्व ब्रह्म पछानो, संत में चोर में सब ब्रह्म रूप आहिनि, ॿिन्ही में पाण वेठो आहे। हस्ती चीटी तिरण लो आदम, हाथी में केवल में और तिरण लो आदम ऐं कख खां वठी वेंदे आदि ब्रह्मा ताईं। हस्ती चीटी तिरण लो आदम एक अखंडत बसे अनादम। अखंडत जेको आत्मा खंडत न थिए ऐं उहो अनादि आहे आत्मा, जिन यादि चई नथी वञे, उहो सभ में बराबरि बराबरि समायल आहे। असां सुखी तॾहिं थी सघंदा जॾहिं सम में रहूं। बसि प्रभु सम आहे, बराबरि बराबरि न खां वठी चोटी ताईं खून जे दौरे खे संग हलाए रहियो आहे। असां उन में समाइजी वञूं, उन में सम रहूं, तॾहिं सुखी थी सघंदासीं। असांखे बि कंदासीं हे छो छो, हे हीअं थिए आहे, राम कंहिंसां बि या पाण सां बि सवाइ दुखी थियण जो कुझु हथु न ईंदो। असां स्वीकार कयूं, इन खां वधीक करे आहे त पोइ बि असां छा कयूं। राम तंहिं लाइ ॿिन्ही रूपनि में साईं परमात्मा वसे थो। इहो इन दृष्टि सां इहे इन चवण जो ॿ असांखे नज़रिया मिलनि था। हिकु त पाण खे अहंकार न थिए त मां सुठो आहियां, या नाम जपियां थो, मां ज्ञानी ध्यानी आहियां, मां सुमत ते हलां थो। और ॿी इहा द्वेष दृष्टि त हे नीच में आहे, राम हे चोर आहे, हे केवल हाथी आहे, उनखे नज़र अंदाज़ करणो न, उन में बि असांजी आत्मा आहे। जेका मां में आहे उहा ई उन में आहे, उनखे संभाले रहणो। तोखे जेकॾहिं जीअण जो ताक़त न आहे त तोखे माण्हू जो बि अधिकार न आहे। तोखे हेठि निहार, साईं न विसार। जंहिंखे साईं यादि हूंदो हेठि नज़र करे हलंदो, शल कीड़ो बि कोई न मरे। राम ऊच नीच तिसके आस्थान, सम्झियासीं, ॿई उन जा आस्थान। त इहो अहंकार थियणु ख़तमु थी वेंदो। ॾाढी श्रेष्ठ अथव असांखे वाणी साहिब ॾिसनि था त भुलाए थो त बि पाण, भाणे में हलाए थो त बि पाण, कंहिंखे प्रभु पहुचाईंदो। ऊच नीच तिसके आस्थान, हाणे पर जैसा जनावे तैसा नानक जान। जंहिंखे जेकी ॼाणाए थो उहो ई जीव उहे ॼाणे थो। किन खे माया जो पासो लिखियो अथऊं कंहिं संत पुस्तक में। संतनि जी दृष्टि में संसार पागल आहे, संसार जी दृष्टि में संत पागल। हाणे पागल माना ॻाल्हि खे पाइण वारा। हुननि परमात्मा खे पातो आहे, खुली दिलि सां ॻाल्हाइनि था। बाबा चवंदो साधु और संसार का कभी ना आवे जोड़, उसका रास्ता और है उसका रास्ता और। वो प्रभु जो पासो ॾसींदो, हुनखे माया खपे। हो माया जी ॻाल्हि खे पाती वठंदो, माया जी ॻाल्हियूं कंदा थकंदा ई कोन। संत प्रभु जो पासो चवंदा थकंदा ई कोन। राम ॿई पंहिंजी पंहिंजी जाइ ते पागल आहिनि, ॻाल्हि खे पातल आहिनि। सत्य साईं चवंदी न, सत्य चवंदी न, ॻाल्हि खे पातल। पागल माना ॻाल्हि खे पातल। वृंदावन में चवंदा जैसा जनावे तैसा, जंहिंखे तूं जेकी ॼाणायो आहे। माया वारनि खे माया ॼाणाए थो, प्रस्तुत करे थो, संतनि खे हो ॼाणायो थी। तंहिं लाइ एॾी आहे गुरु नानक साहिब जी दृष्टि हुई त हे सभु बोल तुंहिंजा। नानक वीचारा क्या कहे, नानक वीचारो हे प्रभु तुंहिंजी सिफ़त कहिड़ी करे। नानक वीचारो जंहिंखे कोई चारो कोन्हे। माना मां चवां थो कोई रस्तो कोन थो ॾिसां। वीचारो माना जंहिंजो चारो न, बेगति हले। नानक वीचारा क्या कहे, सब लोक सलाह एक से। उनखे माया जे शब्दनि में बि प्रभु जो शब्द मिले लॻे। माया जे आवाज़ में बि उहा धुन प्रभु जी आहे, उहो शब्द प्रभु जा। ज्ञान मुनि ठाहियो, अज्ञान मुनि ठाहियो। 4 आस्तक वेद ठहियल आहिनि, 4 नास्तक वेद ठहियल आहिनि। 4 पुराण ठहियल आहिनि, 18 उपपुराण ठहियल आहिनि। श्री राम असुरनि ठाहियो त नकुल कंहिं ठाहियो, रोशनियूं ठाही त पाछो कंहिं ठाहियो। राम सभु उनी हुनखे पंहिंजे खे महत्व वधाइण लाइ ॿियो पासो ऑपोज़िट ठाहिनि। तो मुंहिंजा प्यारा, नानक वीचारा क्या कहे, सब लोक सलाहें एक से। सब लोक सलाहें असां खणी गुरु नानक खे चई करके असां ईअं चई वञूं, पर हीअं कोई चई ॾेखारे सिर नानक
सब लोक सलाह एक से। मां वीचारो छा थो चवां, पर सब साईं खे यानी लोकन खे श्रेष्ठ तो गणे थो, भाई वो साईं खे संभालनि था, पर मां नानक वीचारो आहे, मां साईं खे छा संभाले सघां थो, मां सही रस्ते सां नथो संभालां, लोक सलाहनि था। दृष्टिकोण नज़रियो आहे श्री राम। पर जेकॾहिं सलाहनि था त हुनजो महत्व कहिड़ो थो खणे, सिर नानक लोकां पांव है, नानक जो सिर हुजे लोकनि जा पेर हुजे मुंहिंजे मथे ते। कुर्बान जाई जेते तेरे नाम है, कुर्बान वञा जेतिरा तुंहिंजा श्री राम। असांखे इहा ख़बर हुजे गुरु नानक साहिब जेकी बाणी ॻाई या पंजनि पातशाहनि या भक्तनि रागनि जे माध्यम सां, राग धनाश्री, राग आसा, राग सुई, राग, पर असांखे ख़बर हुजे जेका सारे गम जा पढ़ंदा आहिनि, इहे सभु ढोरनि जानवरनि जा आवाज़ आहिनि। ख़बर श्री राम। सरगम जेका निकतल आहे साईं, इहे सभु ढोरनि जानवरनि जे आवाज़नि मां राग ठहियल आहे। न त हे घोड़े जो आवाज़ है, हिन जो आवाज़ है, हिन जो आवाज़ है, हिन जो आवाज़, वो जानवरनि जो आवाज़ पकड़े करे सरगम ठही आहे। केरु ख़राबु आहे? श्री राम। तो मां तॾहिं चयो सर नानक लोकां पाव है, कुर्बान जाई जेते तेरे जेता तुंहिंजा नाम आहिनि, मुंहिंजा साईं तूं कुर्बान वञा। ऊच नीच तिसके स्थान, जांकी लीला क़ीमत न आहे, सगल त्योहारे उगाए। इन जे लाइ असांजे संतनि छा कयो आहे, बसि पंहिंजी बाडी में जो पिंडे जो ब्रह्मंडे सोई पिंडे, जो खोजे सो पावे, जो ब्रह्मंडे सोई पिंडे, जो खोजे सो पावे। पीपा परिणवे परम तत्व है, सतगुर होए लखावे। श्री राम। पीप भगत चए थो परम तत्व असांजे हृदय में समायल आहे, पर सतगुरु जे माध्यम सां उहा लख पवंदी त असांजो जेतिरो थी सघे। बस कोई पुछे हे संसार छो ठहियो, भगवान खे छा मज़ो आयो कि रड़नि था, कि चीखनि था, कि ग़रीब आहिनि, कि वीचारा धका खाइनि था, उनखे कहिड़ो मज़ो आयो न ठाहिण में? सभु कुझु पैदा थी पियो आहे न, कंहिंखां पुछियो वञे सॼे संसार मां श्री राम भई छो पैदा थियो आहे, जवाबु मिलंदो? पैदा थी पियो आहे, पर छो थियो आहे, कीअं पूरो थींदे, कॾहिं समाप्त थींदे, काथे थींदे, कोई जवाबु मिलंदो? त बाक़ी विच जो जेके तोसां गुज़रणो आहे गुज़रंदो राम। चई इहो जवाबु तोखे अंदरि मां मिलंदो त परमात्मा संसार छो ठाहियो। इहो ॿाहिरां तोखे मिली न सघंदो, कोई न ॾेई सघंदो। तंहिं लाइ असांजे संतनि इहो ई कुझु कयो आहे, पंहिंजे शांत में रही नाम सिमरण में लॻी करके पंहिंजी पहचान में लॻाए रहिया। बसि परमात्मा सुञातो हुन में समाइजी विया, ॿोलनि कंहिंजे लाइ, बसि उनजो नाम जप में लॻा रहिया। पिछाड़ी आईंदी आहे सहज अवस्था कहिड़ी आहे, जो प्रभु जे भाव में रहणु। बसि परमात्मा हिकु भाव आहे, प्रेम आहे। शब्द बि हिकु सूक्ष्म आकार आहे, शब्द बि सूक्ष्म आकार जो रूप थो वठे पियो, बसि काथे अटकाव थो थिए। पिछाड़ी आईंदी सहज अवस्था, नाम जे भाव में रहणु, संता भाणे सदाई आनंद। बसि श्री राम। इन स्टेज ते असां पहुचूं, उनजी लीला खे ॾिसी करके सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, सुख मनी सुखन जी मणि आहे, भगत जना के मन विश्राम। उन नाम हृदय में रखी करके भगत लोग सदाई विश्राम पाए। सतनाम सत श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मिला ठीक है। श्री राम जय राम जय जय राम।
कहिड़ो अमृत। साईं कंवरराम साहिब भजन कनि था जुंग ते घोटकी में। साईं परमानंद साहिब हज़ूरी साईं खोताराम साहिब जे शेव उते भजन में वेठा कयो त टंडे में जेको रड़की साहिब खां वॾे ॾेरनि खां पास कंदे इहो रस्तो सिधो वञे 3 किलोमीटर ते टंडो श्री राम जाते संत परमान साहिब रहंदा। उहे साईं जे भजन में वेठा सतपुरुष वेठा आहिनि पंहिंजे ध्यान आनंद में भजन जे आनंद में। उते उनजे घर खे बाहि लॻी आहे। उन 5 माण्हू मोकिलियो आहे भॼना भई संत खे ॿुधायो वञे। अची ॿुधायो संत पंहिंजे ध्यान में वेठा पेरनि ते हथ रखियो खोलियो चई साईं 5 मोकिलियो आहे तव्हांजे घर खे बाहि लॻी आहे। बसि हीअं करे वरी पंहिंजे ध्यान में लॻी वियो। हलंदो रहियो भॼन हलंदो रहियो। कलाक गुज़रियो वरी हुन पेरनि ते हथ रखिया साईं 5 मोकिलियो आहे बसि हीअं कयूं वेठा ई रहिया। हलंदे 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 नेठि जो हे त संत उथे कोन थो राम। वरी 3 भेरो पेरनि ते हथ रखियो साईं जीअं जख खोलियो चई भेण परमो हे अमृत छॾे करे जे बाहि में पई गली पई अथसि वञो। राम राम हरि कीर्तन जो रस जंहिंखे अची वञे राम राम। पोइ जिसकी जले सोई पछतावे भगत न छाड़ो तोड़े सारी जल जावे। अमृत अहिड़ो आहे जेको अची वियो आहे। लोई पुकारियो थी भगतां जाग हिकु झूपड़ो घर रहण जो हिकिड़ो भजन करण जो। हुन भजन कंदो वेठो आहे हेॾे घर खे बाहि लॻी आहे। लोई चएसि साईं घर खे बाहि लॻी आहे। लोई पुकारियो थी भगतां जाग घर त तेरे में लॻी आहे। चई जिसका अगन तिसी का पवन आप जलावे सो राखे और कौन। काई चणग उथी पोइ बाहि ॿाहिरों थोड़ी ईंदी आहे। काथों चणग उथी हुनखे हवा वधी लॻी हवा वधायो हुन चणग खे झूपड़ो जली वियो। जिसी का अगन तिसी का पवन आप जलावे सो राखे और कौन। मां छा लाइ करणो आहे पर भजन में वेठा ई रहिया। परमात्मा जी परीक्षा है हर शइ जी। कहत कबीर प्रभु ऐसी कीनी गई है पुरानी नहीं कर दी। हाँ होॾो झूपड़ो त ठही वियो त 5 त उहो पंहिंजे झूपड़े खे बाहि ते विसाए विधी पर हेॾे छॾो न्यापो कयूं घर न ठही वियो संत जो। श्री राम भरोसो रखे भरोसो रखे। संती पाण जुती परे रखी ईंदो त ॿियनि खे अदब थींदो। पाणी हेॾे खणी ईंदो त ॿिया बि लताड़ींदा ईंदा पर ॿार खणी वेंदो कोई चोरी कंदो त संत खे न ईंदी न। इहो सम्झाइणो पवंदो आहे किन खे बाबा तूं परे सटेसि न जुती खे वही बि साईं तुंहिंजी संत न ईंदी न। अदब रखो संगत जे फरासन जो। श्री राम कुझु न वेंदो। श्री राम जय जय राम श्री राम राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम रामकृष्ण भगवान हर हर महादेव। बोल गुरु नानक देव सतगुरु वसन घोट शहंशाह पारूशाह साईं सतगुरु साईं खोताराम साईं सच्चे साईं सतराम दास अमर शहीद साईं कंवरराम साईं सखी बाबा राम साईं
पूज मिठड़ी माता सर्व संतन महात्मान की जय। सर्व संतन को साधव बोलो शिव। वाह।